अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। पेशावर में पुलिस लाइन्स जी मस्जिद में आपघाती धमाके जे नतीजे में शहीद थींदड़नि जो अंग वधी 32 थी वियो, 150 ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त आपघाती बमबार मस्जिद में अॻी सिफ़ में मौजूदु हुयो, जंहिं पाण खे धमाके सां उॾाए छॾियो। सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे सील करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, PTI चेयरमैन इमरान खान ऐं ॿियनि पुलिस लाइन्स पेशावर जी मस्जिद में धमाके जी सख़्त मज़म्मत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अल्लाह जे आॾो सजदो कंदड़ मुसलमाननि जो वहशियाणो क़त्ल क़ुरान जी तालीम जे ख़िलाफ़ आहे। पाकिस्तान ख़िलाफ़ विढ़ंदड़नि खे धरती तां ख़त्म कयो वेंदो। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पूरी क़ौम ऐं इदारा मुतहिद आहिनि। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी कूड़ा इल्ज़ाम हणण ते इमरान खान ख़िलाफ़ 10 अरब रुपयनि जे हर्जाने जो लीगल नोटिस सुम्हारे छॾियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां लीगल नोटिस में इमरान खान खे 14 ॾींहं अंदरि गैर मशरूत माफ़ी वठण लाइ चयो वियो। इस्लामाबाद जी अदालत PTI जे मरकज़ी अॻवान फवाद चौधरी जे जिस्मानी रिमांड में वाध वारी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। पुलिस इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ नफ़रत भड़काइण वारे केस में गिरफ़्तार फवाद चौधरी खे जुडिशियल मैजिस्ट्रेट आॾो पेश कयो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी रूस जे 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते मास्को पहुची वियो। रूस पहुचण ते रूसी परॾेही वज़ारत जे इख़्तियारनि, पाकिस्तानी सफ़ीर ऐं सफ़ारत खाने जे एहलकारनि बिलावल भुट्टो जी आजियां कई। पीपल्स पार्टीअ जे MP ॼाम अवैस खुराम खे नाअहल करार ॾियण लाइ सिंध असेंबली स्पीकर ॾांहुं क़ानूनी नोटिस सुम्हारियो वियो। बैरिस्टर अली ताहिर पारां अमड़ियल नोटिस में चयो वियो आहे त MP ॼाम अवैस खुराम नाज़िम जोखियो जे वारिसनि खे देत जी रक़म अदा करे चुको आहे, जंहिंखां पोइ हू असेंबली मेंबर जे उहिदे तां नाअहल थी चुको आहे। खेसि नाअहल करार न ॾिनो वियो त सुप्रीम कोर्ट वेंदासीं। गौसपुर पुलिस पारां कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए 2 नौजवाननि खे क़त्ल कराइण वारे अमल ख़िलाफ़ शेख बिरादरीअ जे सवें माण्हुनि जो इंडस हाईवे वटि SHO ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो, टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। DSP पारां इंसाफ़ जे ख़ातिरीअ बाद धरणो ख़त्म कयो वियो। नाज़रीन, ही हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।